हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीक ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ज़ाहिर आहे कल्ह असां एब्सेंट हुआसीं, तव्हां यकीनन सोचींदा हूंदा त कल्ह मां शो न कयो, त बिल्कुलु कल्ह असां बिज़ी हुआसीं रिकॉर्डिंग्स में ऐं तव्हां लाइ हिकिड़ो स्पेशल प्रोग्राम खणी आया आहियूं सैटरडे ते। बिल्कुलु ॾिसजो, टाइमिंग्स आई थिंक उहे सेम हूंदियूं, 4 बजे या थी सघे थो त अॼु सुभाणे प्रोमोज़ ऑन एयर थी वञनि, त तव्हां उन में टाइमिंग्स बि ॾिसी करे सैटरडे ते असांजो शो स्पेशल ट्रांसमिशन हूंदी रंगन भरी शाम जी, त ज़रूरु इंजॉय कजो, मिस न कजो शो। ऐं इन जे करे बिज़ी हुआसीं, स्टूडियोज़ में रिकॉर्डिंग्स हली रहियूं हुयूं। ऐं ॿी तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु शेयर करणु चाहींदसि, मां अॼु जो टॉपिक बि उहो ई रखंदमि। सुबुह इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो मुंहिंजी अम्मी जेको आहे सुबुह सुबुह सां ईअं दरवाज़ो खोलियो, कुझु करे पई, अलाए छा पई कयईं, कुझु कमु पई कयईं, त बहरहाल मेन डोर जी अम्मी खोलियो त अम्मी खे उते हिकिड़ो नंढड़ो कबूतर नज़र आयो ऐं उनखे ॾिठईं त उहो हली न पियो सघे, न उॾामी पियो सघे। पोइ अम्मी उनखे अंदरि कयो, उनखे पाणी ॾिनई, दाणो ॾिनई। थोरी देरि खां पोइ हलणु शुरू थी वियो, पर हू उॾामी न पियो सघे। हुनखे वीचारे खे पर में को धकु लॻल हुयो या छा, त बहरहाल पोइ उनखे अंदरि कयोसीं ऐं उनखे सही सेफ जॻह ते रखियोसीं त जीअं ॿिली वग़ैरह उन ते न पहुची सघे। चवण जो मक़सदु ऐं ॿुधाइण जो मक़सदु इहो त जॾहिं तव्हां कंहिं बि जानवर खे या कंहिं पखी खे ख़ुदा न ख़्वास्ता धकु लॻल या तकलीफ़ में ॾिसो था, त उनखे प्यार कंदा कयो, उन जी केयर कंदा कयो ऐं उन्हनि खे ॿियनि जानवरनि खां बचाईंदा कयो। ऐं हिफ़ाज़त बेशक अल्लाह कंदो आहे, पर अल्लाह साईं कंहिंखे ज़रियो बि ठाहींदो आहे। त मां तव्हां खां इहो अॼु ज़रूरु पुछणु चाहींदसि त तव्हां जे घर में कोई जानवर या कोई पखी पालियो आहे तव्हां कॾहिं, या हींअर बि मौजूदु आहे, त असांखे ज़रूरु ॿुधाइजो कॉल करे। ऐं मां ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां उन्हनि जी केयर कीअं कंदा आहियो। हींअर त बारिश बि ॿुधण में अचे थी त कराची में, सिंध में, हर जाइ ते बारिश थियण वारी आहे, त उन्हनि जानवरनि खे, पखियुनि खे तव्हां उन्हनि जी कीअं हिफ़ाज़त कंदा आहियो, सर्दी खां उन्हनि खे कीअं बचाईंदा आहियो। त ज़रूरु अॼु जो टॉपिक मां इहो ई रखणु चाहींदसि। असां पखियुनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं जानवरनि ते ॻाल्हाईंदासीं, त तव्हां कहिड़ा कहिड़ा जानवर पालिया आहिनि, कहिड़ा कहिड़ा पखी पालिया आहिनि, या स्टिल तव्हांजे घर में कहिड़ा कहिड़ा पेट्स मौजूदु आहिनि। त थोरी ई देरि, 2-3 कलाकनि में ई हुन कबूतर सां, हुन पखी सां एतिरी त अटैचमेंट थी वई, एतिरी त मोहबत थी वई, जो मुंहिंजो दिलि न पियो चए त मां उनखे किथे ॿाहिरि छॾियां या जॾहिं सही थी वञे त मां उनखे उॾायां। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ आज़ादु परिंदा हूंदा आहिनि, इन्हनि खे क़ैद करण बि सुठी ॻाल्हि नाहे हूंदी। इनशाअल्लाह जॾहिं बिल्कुलु सही थी वेंदो त मां इनखे उॾाए छॾींदसि, पंहिंजे प्यारनि सां वञी उहो मिले। त ज़रूरु मूंखे कॉल कयो। अॼु जे प्रोग्राम में तव्हांजी शिरकत तमामु ज़रूरी आहे ऐं असांखे ॿुधायो कॉल्स करे। असांजा गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि, ॾाढा ज़बरदस्त गेस्ट आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां असां सां गॾु अॼु हिते केरु मौजूदु आहिनि। डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल सर्जन बि आहिनि, PhD बि थियल आहे, पोइट बि आहिनि, दानिश्वर बि आहिनि, अदीब बि आहिनि ऐं राइटर बि आहिनि। सो उन्हनि सां खोड़ सारी कचेरी बि कंदासीं ऐं उन्हनि खे वेलकम बि कंदासीं पंहिंजे शो में। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु अल्लाह आहियो? जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजो सर। शो मूं हिकु दफ़ा ॾिठो आहे। थैंक यू सर। ऐं बहितर नमूने सां थिए थो। थैंक यू। ऐं कंहिं बि शो जे लाइ थीम हुजणु घुरिजे। जी। सो अॼु तव्हां ॾाढी सुठी थीम आहे, पखियुनि सां, जानवरनि सां प्यार। हाणे ॾिसूं त इनखे केतिरे निभाइजे थो। बिल्कुलु सर। तव्हां कॾहिं कोई अहिड़ो पेट पालियो आहे सर घर में? हाणे शुरूआत जॾहिं इंसान खे होश अचे थो ऐं ॿाराणी एज, नंढपण जंहिंखे चऊं था, त उन में मां ॿुधायां थो त तक़रीबन घणाई 80-90% माण्हू पेट्स ई पालनि था। पोइ उन में कबूतर आहिनि, उन में नंढड़ा कुता, गुलर जंहिंखे चइजे उहो आहे, या बकरियूं आहिनि, या को ॿियो जानवर आहे। त पेट्स शुरूआत ईअं थिए थी, जेको मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे। थी सघे थो त मां ग़लति बि हुजां, पर नंढपण में इहो शौक़ु हर कंहिंखे थिए थो ऐं ज़रूरी बि आहे। ऐं वक़्तु बि गुज़रे थो, विंदण बि रहे थी,
एहसास भी थिए थो त को जानवर को साह वारो को डिपेंडेंट आहे सही ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में पॉज़िटिव आहे। ॿाहिरि दुनिया में वञो त पेट्स ते त माण्हू क़ुर्बान थियो वञनि, सही पर असांजी सिंध में बि ईअं आहे, इहा का नई ॻाल्हि कोन्हे। सही पखी ऐं जानवर तोता बि पालियासीं ऐं ॿकियूं बि पालियूंसीं, बुलबुला बि पालियासीं। त अहिड़े नमूने सां इहे शयूं हुजणु घुरिजनि जी ऐं असां बि मां ज़ाती तौर ते इन प्रोसेस मां गुज़रियो आहियां। सर अटैचमेंट थी वेंदी आहे न, ऐं तव्हां चवंदा आहिनि त अकेलाईअ जा साथी बि हूंदा आहिनि। तव्हां अगरि अकेला आहियो, मतिलबु तव्हांजे घर में ॿियो कोई घर भाती न आहे, तव्हां जेकॾहिं अकेला था रहो, तव्हां कोई हिकिड़ो पखी रखी छॾियो या कोई तव्हां जानवर पालियो था, त उन सां मोहबत थी वञे ऐं उहो तव्हांजे अकेलाइप जो साथी थी थो वञे। इहा लास्ट एज ज़िंदगी जी में इहा ज़रूरत थिए थी। ॿारहाणी वईअ में अकेलाइप जो तस्वुरु कोन्हे। खेॾणु, रांदियूं करणु, विंदुर करणु, इंटरटेनमेंट जंहिंखे चइजे थी, उहो तस्वुरु आहे। ज़िंदगी जे उन हिसे में जिते माण्हू वधीक मैच्योर थी वञे थो, उते ई पोइ अकेलाइप ऐं इहो तस्वुरु अचे थो। सही। सर, पंहिंजे प्रोग्राम खे असां ईअं ई कंटिन्यू कंदासीं ॻाल्हियुनि सां बि, पर ही जेको तव्हांजो बुक आहे, 24 बुक तव्हांजो ही आयो आहे मार्केट में। ही ताज़ो मुंहिंजो बुक आयो, जंहिंजी हाणे मुहूरत थी हुई, इनॉग्रेशन थी वई आहे हिन जी। इनॉग्रेशन थी वई आहे। ठीकु सर। उला अंगर टांडा। सर, मुंहिंजी सिंधी सुठी कोन्हे एॾी, पढ़ण में थोरो प्रॉब्लम थींदो आहे, इन जे करे माज़रत जेकॾहिं मां ग़लति पढ़ियो हुजे। उला अंगर टांडा बिल्कुलु सही पढ़ियो आहे। सर, ही बुक छा ते आहे? ही शाइरी जो किताबु आहे, जंहिंमें ग़ज़ल ऐं गीत खां सवाइ बाक़ी सिन्फ़ूं हुन में आहिनि। हाणे शाइरी वॾो हिकिड़ो मैदान आहे। असां वटि मैदान घणो करे जंग जा मैदान चइबा आहिनि, पर पढ़ण लिखण जा बि मैदान थींदा आहिनि। सही। अंग्रेज़ी में उनखे फील्ड्स चवनि था, ऐं उन में इल्मु बज़ाते ख़ुदि हिकिड़ो वॾो मैदान आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ भाङा ऐं हिसा आहिनि। ऐं शाइरी अदब जो उहो हिसो आहे। अदब में बि घणा हिसा आहिनि, कहाणियूं आहिनि, शेर आहे, मज़मून आहिनि, तनक़ीद आहे, रिसर्च आहे, तहक़ीक़ जंहिंखे चयूं था। अञा उन्हनि जो बि जेकॾहिं शेद कंदा रहंदासीं त वॾियूं घणियूं फील्ड्स आहिनि अदब में। पर असुलु जेका शइ इहा आहे त इहे सभु शयूं इंसानी शऊर जो इज़हार आहिनि। अवां छा पढ़ियो, छा ऑब्ज़र्व कयो, छा पिरायो, तव्हां कीअं उनखे एक्सप्रेस कयो था, कीअं उनखे माण्हुनि ताईं पहुचायो था, पोइ उहा कंहिं न कंहिं फील्ड में जेकॾहिं तव्हां मुसवर आहियो त तव्हां बुर्श खणी पेंटिंग था कयो, चिटियो था, अक्स था कयो। फोटोग्राफर आहियो त मुख़्तलिफ़ एहसासात ऐं फीलिंग्स जूं तव्हां तस्वीरूं कढी उन्हनि जी नुमाइश था कयो। शाइर आहियो, तव्हां एहसासात खे ज़ाहिर था कयो। मुहक़िक़ आहियो त जेके मुंझल मसइला आहिनि, तारीख़ुनि जा जेके ऐं तहक़ीक़ुनि जा जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, उनखे सहेड़े पंहिंजो नुक़्ते नज़र पेश था कयो। स्टोरी राइटर आहियो त किरदारनि खे पंहिंजी कहाणियुनि में आणे माण्हुनि ताईं उहो पहुचायो था। मुसीक़ार आहियो त कंहिं न कंहिं धुन सां राग में इज़हार था कयो। सिंगर फाइन आर्ट्स जंहिंखे चइजे न, फ़नून लतीफ़ा, उन जूं घणियूं फील्ड्स आहिनि। ऐं उहे सभु तव्हांजे जज़्बात खे, एहसासात खे अयां थियूं कनि, ज़ाहिर थियूं कनि, निर्वार थियूं कनि। ऐं मां बहिं थो थिए इहो पॉज़िटिव सुठी ॻाल्हि आहे
त अवां छा सिखियो, किताब पढ़ियो, माहौल मूं छा सिखियो, उनखे कीअं माण्हुनि ताईं आंदो, सोसाइटीअ में उनखे कीअं तव्हां आंदो, त इहो उहो हिकिड़ो इज़हार आहे, उहो जज़्बो आहे जंहिंसां अवां इशारनि में, लफ़्ज़नि में, रागनि में, सुरनि में, आवाज़नि में, बुर्शनि में माण्हुनि ताईं पहुचायो था हिकिड़ो को न को मैसेज पैगाम। सही। ऐं इहा पॉज़िटिव शइ आहे, हुजणु घुरिजे। सही। सर, तव्हां पंहिंजे आर्ट जी शुरूआत किथां कई? यस, हर माण्हू जॾहिं आर्ट में अचे थो त उहो कंहिं न कंहिं इज़हार ज़रिए उनजो पंहिंजो रस्तो ॻोल्हे कढे थो। स्टूडेंट लाइफ में जॾहिं प्राइमरी जो दौर अचे थो, उन खां पोइ सेकेंडरी, प्राइमरी जे दौर में मासूम लाइफ आहे, ॾाढी भोली भाली ज़िंदगी आहे। जॾहिं उनखे अचूं था असां सेकेंडरी में त पोइ थोरो सम्झ अचे थी ऐं महसूसु थिए थो त मूं पंहिंजे आर्ट शाइरीअ जे हिकिड़े फील्ड खां ई कई, ॿाराणी शाइरी। ब्रेक वठूं, ब्रेक खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं। थैंक यू सर। जी व्यूअर्स, त वक़्तु थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो, जल्दी वापसि था। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं यकीनन तव्हां सम्झी विया हूंदा शोभी भाई जेको आहे मौजूदु आहिनि, अची विया आहिनि बिल्कुलु, त उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसे शोभी भाई? अस्सलाम वालेकुम किरण, बिल्कुल ठीक ठाक हूँ, शुक्र। और आप बताएं कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ। और आपने एक सेगमेंट कर लिया ना मेरे बगैर। आपके बगैर एक सेगमेंट निकाल लिया। आप आज लेट क्यों हुए? लेट नहीं था असल में, देखिए वही वाली बात है। ऑफिस में थे आप? हाँ जी, ऑफिस में था, कुछ और मजीद रिकॉर्डिंग। ना लेट ना हुआ, ऑफिस में ही हुआ। असल में क्या होता है कि जब भी हम प्रोग्राम स्टार्ट करते हैं और इत्तेफाक के पहले सेगमेंट में कोई कॉल आ गई तो आपका जिक्र ज़रूर होता है, क्योंकि म्यूज़िक नहीं होती, आप नहीं होते, सलाम दुआ नहीं होती, तो हमारे जो चाहने वाले हैं, जो व्यूवर्स हैं, आपका पूछते हैं। किरण, असल में मसला ये है कि म्यूज़िक की जो लैंग्वेज है वो सबकी है। म्यूज़िक ऐसी चीज़ है जो सबको अच्छा भी लगता है, किसी को नापसंद भी होता है। ज़ाहिर है वो म्यूज़िक जो डिस्टर्ब करे वो तो ना ही पसंद होता है। सही। लेकिन म्यूज़िक की जो अपनी ज़बान है वो उसमें ये है कि कोई रंग लिबास और कोई जैसे कहते हैं फ़िक्र वराना, कोई ऐसा कोई चक्कर बिल्कुल म्यूज़िक में नहीं है। म्यूज़िक सबका है, बिल्कुल है। और यहाँ पे हम एक कॉल भी ले लेते हैं। असा सगद आहन अहमद नवाज़ लाशारी भाल, उन्हनि जी कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, खुश आयो, ॿियो ख़ैर आदि? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीक आहियो? जी 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 डॉक्टर साहब शायर साहिबाना जी जी शायरी जूं घणियूं सिंफ़ूं आहिनि ऐं शायरी ॾाढो मजमूओ आहे। कीअं थो इंसानु शायरी करे, उन जा छा तर्क आहिनि, असां अर्ज़ु कंदासीं। असांजी थोरो साईं ॿुधाए शायरी जे बारे में। हलो साईं डॉक्टर साहिबु। साईं कहिड़ा हालनि, ख़ुशि आहियो तव्हां? ठीकु आहियो साईं? ख़ैर, अलाह जा लखे सान। पैसा जा अर्ज़ु ॿुधो हूंदो त साईं, तव्हांखे मां गुज़ारिश कयां थो, ॾाढो सुठो सुवालु आहे तव्हांजो ऐं वक़्ती सुवालु आहे, हुजणु घुरिजे, इल्मी सुवालु आहे। दरअसल ॻाल्हि इहा आहे त मूं पहिरें हुन में चयो त माण्हू इंसानु इज़हार जो को न को ज़रियो ॻोल्हे थो लहे, कंहिं बि शइ खे इज़हार जो, पंहिंजे जज़्बनि खे, पंहिंजे लफ़्ज़नि खे, पंहिंजे ख़्यालात खे। पोइ उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि इज़हार जा पेश करण जा। मूं गुज़ारिश कई त को मुसविर बुर्श खणी रंगनि सां पंहिंजो इज़हार थो करे, को आर्टिस्ट जेको आहे, मूसीक़ार जेको आहे, उहो पियानो या कंहिं वॼाईंदड़ शइ ते पंहिंजो इज़हार थो करे। इज़हार जे घणा आहिनि, मुख़्तसिर कंदा था हलूं, पाण वटि वक़्तु बि आहे। शाइर लफ़्ज़नि खे खणी पंहिंजे जज़्बनि जो इज़हार थो करे ऐं उन
जेके बि उन जा जज़्बा आहिनि उहे मुकमल आहिनि ऐं उहे कंहिं न कंहिं फ़न जे पेराए में अची पंहिंजे इज़ार खे ॻोल्हे लहनि था। हाणे तव्हांजो जेको सुवालु आहे ॾाढो वक़्ताइतो आहे ऐं सुठो सुवालु आहे त शाइरीअ जा कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि। शाइरीअ में घणियूं सिन्फ़ूं आहिनि। असां वटि हिकु जदीद शाइरी आहे, हिकु क़दीम शाइरी आहे। क़दीम शाइरी बैत खां शुरू थी थिए। असांजा जेके अॻिला शाइर हुया, जेके क़दीम जंहिंखे चऊं था, उन्हनि पंहिंजी शाइरी पंहिंजे इज़हार जो ज़रियो बैतनि सां पेश कयो ऐं उन्हनि बैतनि में वॾा वॾा दास्तान हुया ऐं शुरू में इहे दास्तान दुनिया जे ओडेसी ॿाहिरि होमर ॿाहिरों बि हुया, पर असां वटि जेके दास्तान शुरू थिया उहे बैत जे सूरत में आया। छा साईं उन खां अॻु जा शाइर ऐं इन ते जॾहिं ॻाल्हाईंदासीं त सिर्फ़ु बैत ते बि पाण इलाही टाइम ॻाल्हाए सघूं था, पर मुख़्तसिर मां चाहियां थो त जीअं असांजा दोस्त उन्हनि मां कुझु न कुझु फ़ाइदो वठनि। उन खां पोइ बैत खां पोइ वरी सिन्फ़ हिकिड़ी आई वाई, काफ़ी आई। मुख़्तलिफ़ ज़बानुनि जी जेके सिन्फ़ूं हुयूं, नज़म हुयो, ग़ज़ल हुयो, गीत हुयो, लिरिक्स गीत खे चवंदा हुया दुनिया में, उहे आयूं ऐं असां वटि अरबीअ खां फ़ारसीअ में, फ़ारसी खां सिंधीअ में ग़ज़ल आयो। गीत बि असां वटि ॿाहिरों आयो ऐं गीत ग़ज़ल खां पोइ जेके ॿियूं सिन्फ़ूं थियूं जिन में असांजे शाइरनि तमामु वॾो पाण मल्हायो। कितो चइनि सिटुनि जो शाइरी जी हिकिड़ी सिन्फ़ हुई जेका अॼु बि अख़बारनि में किते जे नाले सां इलाही मक़बूल आहे। उन खां पोइ उन में तजुर्बा थींदा रहिया ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ शयूं गॾायूं वयूं। पहिरियों ग़ज़ल जे लाइ इख़्तिलाफ़ आहिनि, मुख़्तलिफ़ थ्यूरीज़ आहिनि त हरण जी जेका छाल थींदी आहे उनखे शाइरीअ में ग़ज़ाल जे हिसाब सां कुझु क़दीम माण्हुनि कयो, पर जदीद इन्हनि ॻाल्हियुनि खे न आहिनि। ग़ज़ल में उन्हनि हर शइ समाई पंहिंजी। इन्हनि सभिनी जेके सिन्फ़ूं आहिनि, जेकॾहिं इन्हनि में मूसीक़ी तव्हां वटि कोन्हे ऐं सुर कोन्हे त पोइ का बि कम जी शइ कोन्हे। इवन आज़ाद नज़म में बि सुर आहे, आज़ाद नज़म में बि मूसीक़ी आहे, पर उन खां सवाइ वरी असां वटि हिकिड़ो लोक अदब आहे जंहिंमें ॾोर, गुजारत, सिंगार, वरी उन जूं पंहिंजूं सिन्फ़ूं आहिनि। त मुख़्तसिर इहो मां अर्ज़ु करणु थो चाहियां, ॿुधाइणु चाहियां थो त शाइरी में जेकॾहिं हिकिड़ो फ़िकुरु आहे त तव्हांजे शेर में छा आहे, पर जेकॾहिं कहिड़े फ़न में उहा आहे, गीत में आहे, ग़ज़ल में आहे, नज़म में आहे, दवाईअ में आहे, बैत में आहे, दोहे में आहे, चौसटे में आहे, किथे बि आहे, त उहो तव्हांजो फ़न ज़रूरी आहे। फ़िकुरु फ़न जो इज़हार चाहे थो त उन फ़न में जेकॾहिं तव्हांजी शइ मुकमल आहे, सुभान अल्लाह, अमर आहे। बाक़ी इज़हार जा घणा ज़रिया आहिनि, तव्हां उन में आई होप भाउ त तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वियो हूंदो। रोज़ीना आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम जी भेण, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु तव्हांजो आवाज़ इलाही घटि पियो अचे। बिल्कुलु ठीकु ठाक। थैंक यू अदी, तव्हांजो आवाज़ इलाही घटि पियो अचे। महिरबानी महिरबानी। ॿियो कुझु चवणु चाहींदव? अॼु जो टॉपिक ॿुधो तव्हां? पोइ तव्हां वटि कोई जानवर, कोई पखी तव्हां पालियो आहे घर में? तोतो हुयो, अच्छा सही। नालो ॿुधायो, नालो? फलकनाज़। हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू अदी।
पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। सर, ज़िंदगी छा आहे? ज़िंदगी उहो गुलदस्तो आहे जंहिंमें घणियूं शयूं गॾिजी वियूं आहिनि। जीअं मुख़्तलिफ़ गुलनि जी मुख़्तलिफ़ ख़ुशबू हूंदी आहे, उन्हनि जी नज़ाकत हूंदी आहे, उन्हनि जो कुमाइणु हूंदो आहे, उन्हनि जो जरकणु हूंदो आहे, खिलणु हूंदो आहे, तीअं ज़िंदगीअ में बि सभु शयूं आहिनि। हाणे ज़िंदगीअ जूं इलाही मानाऊं आहिनि। साइंसी तौर ते जेकॾहिं ॾिसंदासीं त सेल्स हिकिड़ो ज़रड़ो थो थिए, उहे जॾहिं गॾिजनि था उन्हनि में लाइफ अचे थी, ज़िंदगी अचे थी, त जीअरो हुजण जो तसवुरु उभरे थो। हिकिड़ी ज़िंदगी उहा बि आहे जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिना कंहिं ज़रे जे ऑक्सीजन खणी ज़िंदा रहे थी। तव्हांजो निबाताती जेको सॼो निज़ाम आहे उन ज़िंदगी ते आहे। ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड हिकिड़ी ॿूटा इस्तेमालु था कनि, ॿी ॿूटा कढनि था। सही। टी ज़िंदगी उहा आहे त तव्हां जेको जियो था कंहिंजे लाइ था जियो, मक़सदु कहिड़ो आहे, मतिलबु कहिड़ो आहे ज़िंदगीअ जो गुज़ारणु। मानी खाई, पाणी पी, निंड करे, वरी ॿिए ॾींहं जो इंतज़ारु कजे। किन माण्हुनि वटि इहो बि तसवुरु आहे, पर ज़िंदगी ईअं न आहे। सही। ज़िंदगीअ जो कारज थिए थो, मक़सदु थिए थो, मतिलबु थिए थो। ऐं जंहिं ज़िंदगीअ में कारज कोन्हे, मक़सदु कोन्हे, मतिलबु कोन्हे, त मां सम्झां थो त उहा ज़िंदगी न आहे। मुंहिंजो इहा रायो आहे। ऐं दोस्तनि सहमत थियनि था, नथा थियनि, हर कंहिंजो पंहिंजो रायो आहे। असां सिर्फ़ु पंहिंजे लाइ जियूं, इहा बि ज़िंदगी कोन्हे। सही। जेतिरो वक़्तु माण्हू जिए, हाणे इन में बि वरी असां शुरू कंदासीं मुख़्तलिफ़। सर, हिते कॉल वठूं, कॉल खां पोइ हिनखे वठो, कंटिन्यू कयूं। वठो, वठो। असां सां गॾु अलीगुल भट्टी भाउ आहिनि, भट्टी भाउ आहिनि सदर कराची मां। हलो, अस्सलाम वालेकुम। अभी वालेकुम सलाम देन करम ता खुश आयो खैर। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जे डॉक्टर साहब जुल्फकार साहब के मुझे तरफ अस्सलाम वालेकुम, शोभी बात है तवाजी पूरी टीम के। वालेकुम सलाम। आई डॉक्टर साहब के आऊं केड़ा सवाल पूछाऊं तो सजो ही बीमारी ठयल आहे के उन बारे में कोन तो चवा, शायरी के बारे में चवंदुमि त डॉक्टर साहब हिन वक्त जो को तो उहे न आशिक रहिया, न उहे शायर रहिया, न सोणी मेवाड़ जा जेके हुया लैला मजनू, हिन महिल तो अहिड़ा आशिक आहिनि कोन। ऐं शाइरी बि अहिड़े क़िस्म जी आहे जेका डॉक्टर साहब बिल्कुलु गैर मयारी आहे। ऐं अलाह तव्हांजी ज़िंदगी ॾे ॻाइणा बि अहिड़ा आया आहिनि जेको सम्झ कोन थो अचे, रुगो म्यूज़िक ॿुधण में थो अचे। छा वजह आहे हिन जी, आख़िर हिन जी छो कमज़ोरियूं अची चुकियूं आहिनि, इन जे बारे में ज़रूरु तव्हां रोशनी विझो। अलाह तव्हांखे ज़िंदगी ॾे, तव्हां तालीम जा बि जेको हिकिड़ा माहिर हो, मौला तव्हांखे हर शोबे में तरक़ी ॾे। ऐं बहितरीनु असांजो प्रोग्राम आहे, हिन में आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजे ज़रिए मज़र भाउ खे ऐं अंसार खोसे खे अस्सलाम वालेकुम भेण। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। थैंक यू। बहितरीनु डॉक्टर साहब ॻाल्हाए थो, ऐं इन में ज़रूरु रोशनी विझो त आख़िर ईअं छो थी इतगार छो अचणो थो वञे। ॿुधण वारा कहिड़ा रहिया त वरी जेको आहे शाइर बि जेको आहे अॼुकल्ह जहिड़ा अची विया आहिनि कुझु। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। थैंक यू, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। भट्टी साहब जी वॾी महिरबानी। तव्हांजो जेके सुवाल हुया, सुवाल न पर सुवाल हुया, ॾाढा अहम ऐं काराइता आहिनि। दरअसल ॻाल्हि इहा आहे त इश्क अञा न रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इन ते थोरी नज़रसानी कयो। इश्क जे करे हिन काइनात जो वजूदु अथव। जेकॾहिं इश्क खे तव्हां कढो त पोइ छा थो बचे, कुझु बि नथो बचे। हा, इहो ज़रूरु आहे तव्हां जेके इश्क जा दास्तान लैला मजनू ऐं सुहिणी मेहार जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, त न लैला मजनू शाइर हुया, न सुहिणी मेहार शाइर हुयो। इश्क वारो शाइर ज़रूरी न आहे त हुजे,
शाइरी इज़हार जो ज़रियो आहे, को बि माण्हू करे सघे थो, पर असुल शइ जेका तव्हांखे मां ॿुधायां त इश्क चइजे ई तॾहिं थो जॾहिं अव्हां ॿियनि जे लाइ कुझु कयो, पंहिंजे लाइ जेकॾहिं तव्हां कयो था त पोइ इश्क न आहे, इहो मुफ़ाद आहे। इश्क उन शइ जो नालो आहे त तव्हां ॿिए जे लाइ कयो, समाज आहे, पंहिंजी फैमिली आहे, पंहिंजा माण्हू आहिनि, पंहिंजी धरती आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी हर शइ सही। जेका तव्हां वटि आहे उन जे लाइ कयो था त इहो इश्क आहे। थैंक यू सर। त ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, त वक़्तु हुआ हिकिड़े ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। ऐं असां सां गॾु मरियम आहिनि दादू मां। हलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलामुअलैकुम, बाजी कहिड़ा हाल अथव? वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हांजी टीवी ते ॾाढी सुठी थी। जी अदी, तव्हांजी टीवी ते ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी महिरबानी अदी, थैंक यू। छा कंदा आहियो तव्हां? मां स्टडी कंदी आहियां छा स्टडी कंदा आहियो? फर्स्ट ईयर में। सॉरी, फर्स्ट ईयर। फर्स्ट ईयर में। तव्हांजी आवाज़ मूंखे सही तरह सम्झ में नथी अचे, इन जे करे तव्हां थोरो तेज़ ॻाल्हाईंदव? जी जी। हा, हाणे बाजी फातिमा मंगी खे घुरायो न पंहिंजे शो में। फातिमा मंगी खे बिल्कुलु घुराईंदासीं, जेकॾहिं हुनजे हस्बैंड हुनखे परमिशन ॾिनी स्क्रीन ते अचण जी, त बिल्कुलु घुराईंदासीं। छो त शादी थी वयूं आहिनि काफ़ी छोकिरियुनि जी, ऐं उन्हनि खे वापसि मीडिया में अचण जी परमिशन नथी मिले, त उन जे करे पोइ वरी प्रॉब्लम थींदो आहे, न घुराए सघंदा आहियूं। अच्छा जी तव्हांजी जी, टीवी ते ॾाढी ख़ुशी। थैंक यू थैंक यू। तव्हां अॼु जो टॉपिक ॿुधो आहे? जी न। अच्छा, अॼु जो टॉपिक असां इहो रखियो हुयोसीं त तव्हां घर में कोई जानवर या कोई पखी पालियो आहे कॾहिं? हा, छा पालियो अथव? असां तोतो पालियो। अच्छा, केतिरो टाइम पहिरें? उहो असां 4-5 ॾींहं क्या पोइ दिल्ली में निकिरी वञूं। ओह अच्छा, सही सही। ठीकु आहे दी, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। सर, तव्हांखे मौसीक़ी कीअं लॻंदी आहे? ॾिसो, मौसीक़ी हिकिड़ो फ़न आहे ऐं ॾाढो नफ़ीस ऐं नाज़ुक फ़न आहे। शुएब भाई कार्ड ते हथु रखे थो, नज़र का शइ कोन्हे, महसूस करे थो त ही हिते आहे, हिते ही आहे, ही आहे, ही आहे। ॿाहिरि दुनिया में मौसीक़ी जी ज़बान आहे, पर असां वटि असांजे ख़िते में मौसीक़ी जी का ज़बान कोन्हे, लिखी असां नथा करे सघूं। हालांकि सॼी दुनिया में तव्हां कार्ड्स लिखी तव्हां मौसीक़ी वॼाईंदा आहियो ऐं सॼी दुनिया में इहो रवाजु हले थो। ॿियो ई एतिरो नफ़ीस ऐं नाज़ुक फ़न आहे, हिकिड़े सुर जे वर्जित थियण सां, कमज़ोर थियण सां या उन जे चेंज थियण सां तव्हांजो सॼो ठाठ तब्दील थी थो वञे। हाणे इहे शयूं मूंखे ख़बर न आहे त तव्हांजो इंट्रस्ट आहे अलाए न आहे, शुएब भाई सम्झी सघे थो। त इन जे करे ही इलाही हसास, नाज़ुक, नफ़ीस फ़न आहे जेको शायदि हर माण्हू ताईं उहो नथो अचे, जीअं जो तीअं। बाक़ी ॻाइणु अहिड़ी शइ आहे जो हर माण्हू ॻाए थो, ॻाइण ऐं रोअणु सभिनी खे अचे थो, पर मौसीक़ी ॾुखियो हिकिड़ो शुबो आहे ऐं ॾुखियो फ़न आहे। असां वटि मां जेकॾहिं इजाज़त ॾियो, नाला नथो खणा, त केतिरनि सिंगर्स खे राग जी ख़बर ई न हूंदी आहे, बसि ॻाईंदा आहिनि, चली जा रही है खुदा के सहारे, न इंजन की खूबी न कमाल ड्राइवर। अच्छा सर, हम लोग ब्रेक में भी जब हम आपसे डिस्कस कर रहे थे तो हमें एक अंदाज़ा हुआ कि आपको मौसीकी से लगाव है, तो यकीनन है। मैंने 35 साल कम कयो आहे PTV ते, प्रोग्राम लिखिया आहिनि, प्रोग्राम जे पोयां स्क्रिप्ट लिखी आहे, सॉन्ग्स लिखिया आहिनि ऐं सभिनी मूसीक़ारनि PTV तां मुंहिंजा कलामनि खे मौसीक़ी ॾिनी आहे
करीम शाहबदीन हूंदो हुयो बंगाली हिकिड़ो ॾाढो सुठो हूंदो नियाज़ अहमद ऐं फिरोज़ गुल फिरोज़ दीन गुलाम अली इमदाद हुसैन गुलाम नबी अब्दुल लतीफ़ कंहिंजा नाला मां वठां ये तो बड़े सारे बड़े हाँ नाम हैं। इन्हनि सभिनी तो कभी आपका इत्तेफाक हुआ कोई इंस्ट्रूमेंट प्ले करने से? नहीं। न ख्वाजा खुर्शीद अनवर पाकिस्तान थिया पर हिन असांजे ख़िते में तमामु वॾो मूसीक़ार हुयो। ख्वाजा साहब जी उहा माइनस पॉइंट इहा हूंदी आहे उनजी जेके धुनियूं अॼु बि लाज़वाल आहिनि सही त ख्वाजा साहब ॻाए न सघंदो इशारनि ते पंहिंजी धुन फनकार खे यादि कराईंदो वाह वाह ऐं उनजा जेके बि गीत आहिनि ख्वाजा खुर्शीद अनवर जहिड़ो जबरदस्त मूसीक़ार आहे कोन। जबरदस्त। शोभी भाई आपसे अभी गाना सुनेंगे लेकिन इस कॉल के बाद। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण छा हाल आहे ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भा तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीक आहियो? मां मसर अली बलोच नवाब शाह खां। जी जी भा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? तव्हां चयो न पखियुनि जे माना माना असां त नंढे हूंदे खां कबूतर पालिया आहिनि ॾाढा जी ऐं इहो जेको वाक़ियो तव्हां ॿुधायो आहे न इहो असां सां बि थियो आहे। असांजे घर में बि ईअं नंढड़ो कबूतरो उनखे असां पाले वॾो करे पोइ ईअं असां उॾारे छॾियो। सही कयव न न वाकई। डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे? जी जी ॻाल्हायो। जी साईं कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो ख़ुशि आहियो? हेलो जी मदर साहब ख़ुशि आहियो ठीकु आहियो? छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर महिरबानी महिरबानी। सर तव्हां नवाब शाह में जॉइन कयो त हिते मां चयुमि त सर सां वञी कचहरी करे अचां मुलाक़ात करे अचां वरी सोचियुमि साईं मसरूफ़ आहे हल मुलाक़ात करे न करे। हिकिड़ो तमामु मक़बूल शेर अताउल्ला ईसा खिलवी ॻाईंदो आहे मां उहो तव्हांखे पेश थो कयां ऐं शेर जेको ॿुधायां रिपीट थो कयां त सारे झगड़े ही ज़िंदगी तक हैं कौन मरता है फिर किसी के लिए। वाह वाह ज़मानो हुयो नौकिरी हुई रिटायर थिया ॾाढा आराम सां हींअर तव्हांजे साम्हूं अचो आहे दिलि ख़ुशि थिए हा कचहरी कयूं हा ऐं हाणे बि कचहरी कयूं था तव्हां सां गॾिजी आहियूं पर ज़िंदगीअ जो हिकिड़ो फेस थिए थो कुझु कम था थियनि कुझु फ़र्ज़ था थियनि कुझु वरी जेके हीअ दिलि आहे न इन जूं बि मजबूरियूं थियनि थियूं। सही हींअर असां उन दिलि जी मजबूरीअ तां हिते वेठा आहियूं जिते का ड्यूटी कोन्हे। सही जी शोभी भाई क्या सुना रहे हो? आपने चाय का कप उठाया और मैंने आपको फंसा दिया। नहीं एक जाहिर है नहीं आप पी ले कोई मसला नहीं कोई बात नहीं। और गाना मैंने कुछ था मैं सोच के कुछ और आया था लेकिन जाहिर है हमारे दरमियान जो शख्सियत है वो बहुत काबिल मोहतरम है शायर भी हैं और मैंने अभी कॉलर से सुना डॉक्टर भी हैं। जी 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 तो और फिर इन्होंने जो मुझे डरा दिया है भी क्योंकि जो मीडिया का हवाला इन्होंने दिया है जाहिर है वो तो मैं एक गज़ल गाने की गुस्ताखी आपके सामने कर रहा हूँ। बिस्मिल्लाह। पानी दा दे माँ पादा सानी दा पा माँ पादा पानी रे सा। अब यही नोट्स यही राग ठाट यही राग सानी दा पा मा पा रे मा गा रे सा नी रे सा। ये उस्ताद मेहदी हसन ने वाज़ेह किया है राग दरबारी और जौनपुरी दोनों लेकिन हम उस्ताद फतेह अली की गज़ल हो गम है या खुशी है तू मेरी जिंदगी है तू
जिंदगी है तू। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। आफतों के दौर आफतों के दौर में, आफतों के दौर में चैन की घड़ी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। दोस्तों के दरमियां, दोस्तों के दरमियां, दोस्तों के दरमियां, दोस्तों के दरमियां वजह दोस्ती है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। नासिर इस ख्याल में, नासिर इस ख्याल में, नासिर इस ख्याल में, नासिर इस ख्याल में, नासिर इस ख्याल में कितना अजनबी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है।
नाइस वेरी वाह, शोएब भाई, नाइस, वाह। बहुत आला, ज़बरदस्त, बहुत आला। ज़बरदस्त। असां हिते कॉल वठंदासीं। गुलरेज़ चांडियो भाजी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी बिल्कुल ठीक ठाक है। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ जी। भाउ छा चवंदव? ॾिसो जो आबाद जो अलाह खे सलामत रखंदव। आमीन, हिकु गानो ॿुधाईंदुमि। जी जी। मुंहिंजा साहब वॾा मीर सॼे ज़िले जा मीर हाणे जल्दी आ जानी मुद मोटी आई थी मां ग़रीब जा भला भला ओ भोतार हाणे जल्दी आ मिठा मुद मोटी आई थी ओ माण्हू मूंखे महिणा ॾियनि था हाल मुझे ते गैर खिलनि था। वाह वाह, ज़बरदस्त भाउ। ॿियो कुझु चवणु चाहींदव? थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। सर तव्हांखे कीअं लॻो गानो? कहिड़ो गानो? हिन जेको जो या अदे ॿिन्ही जो? ॾिसो ॻाल्हि इहा आहे, शोएब भाई जो राग सां फुल गानो हुयो ऐं ख़ूबसूरत दरबारी राग ॻायो। अदे बि पंहिंजा जज़्बनि जो इज़हार कयो। जी। मुंहिंजे ख़्याल में ॿई बहितर आहिनि, सही पर मुक़ाबिलो नथो करे सघिजे। केतिरियूं अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि सही। जो तव्हां भेट नथा करे सघो। सर तव्हां कॾहिं ॻायो या कॾहिं तव्हांखे अहिड़ो शौक़ु? कॾहिं बि न ॻायो। सर छो? इनजे करे त मुंहिंजे इज़हार जो तरीक़ो शाइरी हुई सही ऐं ॻाइणु न रहियो। ॻाइणु बज़ाते ख़ुदि हिकिड़ी फील्ड आहे, हिकिड़ो ज़रियो आहे, हिकिड़ो फ़न आहे। त उनजे करे ॿियो शायदि मुंहिंजो आवाज़ु सुठो न हुयो। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह सभु था ॻाइनि, आवाज़ु सुठो हुजे या न हुजे, फिल्टर्स अची विया आहिनि न सर। पर मुंहिंजो आवाज़ु ठीकु न हुयो, सही। मौज़ून न हुयो। पर ॻाइण जे मां लाइ। चाहींदसि त तव्हां असांखे कुझु शेर ॿुधायो जेके तव्हां पाण Yes, लिखिया yes, आहिनि या yes, छा? मां तव्हांखे कंहिं बि शाइर खे जॾहिं तव्हां चओ त उहो शाइरी ॿुधाए त मुंहिंजे ख़्याल में हुनखे ॿुधाइणु घुरिजे। बिल्कुलु सर, असां ऐं ॿुधणु चाहींदासीं। शाइर खे शाइरी ॿुधाइणु घुरिजे। त अच्छा, ॿियो शाइरीअ में मूं जीअं गुज़ारिश कयो त ग़ज़ल ऐं गीत जो हिकिड़ो लिरिक्स आहे जेका हुजणु घुरिजे ऐं उहे थिए बि थी, पर हाणे मौज़ूअ चेंज थी विया। अॻे गज़ल हिकिड़ो ख़ासि पैराए में लिखिबो हुयो, हाणे पंहिंजे देश लाइ, धरती जे लाइ, क़ौम जे लाइ, ॿोली जे लाइ ऐं हर कंहिंजे लाइ उहा लिखी सघिजे थो। गज़ल जा कुझु बंद आहिनि। सॼी ही ज़िंदगी पंहिंजी वई तकरार में गुज़री, सॼी ही ज़िंदगी पंहिंजी वई तकरार में गुज़री, वाह वाह। सुठी सुहिणी वई रहिजी जा तुंहिंजे प्यार में गुज़री। वाह सॼी ही ज़िंदगी पंहिंजी वई तकरार में गुज़री, सुठी सुहिणी वई रहिजी जा तुंहिंजे प्यार में गुज़री, तो ई सोचो इहो हूंदो किथे खंजर हलाईंदे, वाह। तो ई सोचो इहो हूंदो किथे खंजर हलाईंदे, मगर हर का घड़ी तुंहिंजी वई वीचार में गुज़री। मिलण तोसां इहो पंहिंजो हसीन लम्हो जीवन जो, मिलण तोसां इहो पंहिंजो हसीन लम्हो हो जीवन जो, मिठा माण्हू हयाती ही आ तुंहिंजी सार में गुज़री। वाह अव्हां जे ई अचण सां हिते वई ख़ुशबू आहे बिखरी, वाह वाह। अव्हां जे ई अचण सां हिते वई ख़ुशबू आहे विखरी, उन्हीअ खां पोइ सॼी मौसम वई हुबकार में गुज़री। वाह वाह वाह। आख़िरी बंद जी, जंहिंमें जी। शाइर जो तख़लुस हूंदो आहे, जी असां चाहियो हुयो जिन खे धिके से थेड़ ॾेई विया, वाह वाह। असां चाहियो हुयो जिन खे धिके से थेड़ ॾेई विया, ॾुखियो आहे ज़ुल्फ़ ही सोचणु
खटियो या हार में गुज़री, वाह वाह सॼी ज़िंदगी पंहिंजी वही तकरार वाह में सर वाह बात ज़बरदस्त जी व्यूअर्स आई होप त तव्हां इंजॉय कंदा हूंदा वक़्तु हिकिड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं आई होप त तव्हां असांजो शो इंजॉय कंदा हूंदा ऐं डॉक्टर साहब सां ॾाढी सुठी कचेरी थी रही आहे इलाही सुठा शेर बि असांखे ॿुधाइनि सर मां तव्हां सां थोरो एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदसि बिल्कुलु ॻाल्हाए। ऐं अॼुकल्ह जेको यूनिवर्सिटीज़ में या स्कूल्स में जेको पढ़ायो वञे थो उन जो मयार असां कहिड़े इल्मी इदारनि सां मिलाए सघूं था वक़्तु आहे तो सुवाल आहे सॼी दुनिया में छा थो थिए त सिलेबस कुझु अरसे खां पोइ तब्दील थींदो आहे ऐं हिकिड़ी कमेटी हूंदी आहे जेका सिलेबस ते नज़रसानी कंदी आहे असां वटि चयो ईअं वञे थो थींदो ईअं कोन्हे मिसाल मूं जेके पंहिंजे शागिर्दीअ जे ज़माने में मेडिसन पैथोलॉजी ऐं सर्जरी जा किताब पढ़िया हींअर मां रिटायर आहियां अॼु बि उहे किताब आहिनि थोरी तरमीम आई आहे न त घणो करे बेस साॻियो आहे हीअ आहे मेडिकल यूनिवर्सिटी मूं PhD कंहिं ॿिए सब्जेक्ट में कई आहे उन यूनिवर्सिटी जो बि साॻियो हाल आहे दुनिया में इलाही रिसर्च थी आहे असां इनोवेशन जे दौर में आहियूं इजादात जे दौर में आहियूं जेको बदबख़्ती आहे त असांजे इदारनि में जदीद जेके इजाद थियनि था स्पेस टेक्नोलॉजी आहे हाणे चंड बि पुराणी शइ थी वई आहे सही पालू पतो इलाही पुराणी ॻाल्हि थी वई आहे हींअर मार्सिस मरीख़ ते पहुता आहिनि जी ऐं अहिड़े नमूने सां जेके ॿियूं इजादात थियूं आहिनि बॉटनीअ में ज़ूलॉजीअ में ब्रीडिंग तब्दील थी वई आहे पर असां वटि अञा ताईं उन जो फेज़ जेको आहे आम शागिर्दनि न वरितो आहे इन जे करे असां जिते बीठा हुआसीं उते ई बीठा आहियूं असां दुनिया जे जेकॾहिं असांजो कंहिं यूनिवर्सिटी जो को माण्हू ॿाहिरि वञी इंटरनेशनल सेमिनार्स में का शइ पढ़ंदो त मां यकीन सां थो चवां त उनजी उहा पज़ीराई न थींदी उन में हुनजो पढ़ण वारे जो ॾोह कोन्हे त उन उहा शइ पढ़ी कोन्हे उन उहा शइ सिखी कोन्हे त हाणे इंटरनेशनल थियणु ईअं घुरिजे त असांखे दुनिया सां गॾु हलणु घुरिजे भले असां दुनिया खां अॻिते न वञूं दुनिया सां गॾु त हलूं न असां दुनिया सां गॾु हलण बि नथा चाहियूं तव्हां वटि इन में को बजट कोन्हे को पैसो कोन्हे कुझु बि कोन्हे सिर्फ़ु इहो आहे त हिकिड़ी सलाहकार बोर्ड ठाहे ऐं उन में जेका जदीदियत अची वई आहे उनखे आंदो उनखे अचो कुझु बि कोन्हे सही पहिरें दर्जे में अञा ताईं उहे नज़म था पढ़जनि जेके असां पढ़ियासीं सही हाणे 60 साल 50 साल मां असां अञा ताईं उते ई बीठा आहियूं एजुकेशन में इहा शइ माइनस पॉइंट आहे प्लस सर इन पॉइंट ॻाल्हि खे मां कंटिन्यू कंदमि पर हिन कॉल खां पोइ छो त इहो इलाही इम्पॉर्टेंट असां डिस्कशन पिया था कयूं त इन ते थोरो अञा बि ॻाल्हाईंदासीं पर हिन कॉल खां पोइ असां सां गॾु आहिनि मोहम्मद उमर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि बिल्कुलु ठीकु ठाक भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जो करम आहे अभी रंगन भरो प्रोग्राम तव्हांजो बहितरीन हली रहियो आहे महिरबानी भाउ ऐं जीअं डॉक्टर साहब वेठा आहिनि मन शाइरी बहितरीन ॿुधाइनि पिया असांखे जी जी पर अॼु असांजी पाकिस्तान जी नामवर गुलकारा बलकैत नूरजान जी 21 सालगिरह आहे अॼु ओ यस वरसी आहे अॼु जी 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 जी
कॾहिं असां चाहींदासीं त को अॾे खे चई असांखे मलका करण में नूरजान जो को गानो ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। ठीक आहे भा, बिल्कुलु। महिरबानी आंटी, थैंक यू अल्लाह हाफ़िज़। ऐं बिल्कुलु थैंक यू सो मच तव्हां यादि ॾियारण जे लाइ। इलाही इम्पॉर्टेंट जेको आहे न्यूज़ हुई जेका मुंहिंजे ज़हन मां निकिरी वई ऐं मुंहिंजे अखियुनि आॾो अलाए कीअं अॼु मिस थी वई आहे। न त मुंहिंजो कमु इहो ई हूंदो आहे सुबुह जो सर्चिंग करणु काई अहिड़ी शइ या काई अहिड़ी न्यूज़ हूंदी आहे जो अची करे मां तव्हां सां डिस्कस कंदी आहियां, तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, पर मुंहिंजे ज़हन मां अॼु सफ़ा निकिरी वई ऐं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं अॼु अहिड़ी काई शइ गुज़री न आहे जो मूंखे इहो यादि अचे हा। पर थैंक यू सो मच तव्हां असांखे यादि ॾियारियो। बिल्कुलु अॼु उन्हनि जी वरसी आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त अगरि शोभी भाई खे कोई गानो यादि हुजे त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा। सर इन ई ॻाल्हि खे मां वरी चाहींदसि तव्हां कंटिन्यू कयो एजुकेशन जे हवाले सां, छो त असांजे सिंध में जेको आहे एजुकेशन जे हवाले सां जेकॾहिं ॿार आहिनि पढ़णु चाहिनि था, मां पंहिंजे हर शो में अगरि इहा ॻाल्हि थींदी आहे त मां ज़रूरु डिस्कस कंदी आहियां। हर कंहिंजो पंहिंजो राय हूंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो नज़रियो हूंदो आहे, पर अॼु ॾींहं ताईं मूंखे कोई परफेक्ट जवाबु नाहे मिलियो त एजुकेशन असां वटि छो घटि थी वई आहे ऐं उनजो उहो मयार छो कोन्हे। ऐं जेकॾहिं ॿार पढ़णु चाहिनि था त स्कूल्स असांजा जेके आहिनि सफ़ा डिस्ट्रॉयड आहिनि, उनजो रीज़न छा आहे? असां वटि एजुकेशन घटि न आहे, ॿार पढ़णु चाहिनि था, ईअं बि न आहे त ॿार नथा पढ़णु चाहिनि। तव्हां वटि सहूलियतूं कोन्हनि, स्कूलनि में वाड़ा लॻा पिया आहिनि, उस्तादनि जो जेको घुर्बल तइदाद आहे, अंग आहे, उहो कोन्हे, सहूलियत कोन्हे। केतिरा स्कूलनि में फर्नीचर कोन्हे, असां ही सच था चऊं ऐं सच ॿुधणु घुरिजे। हेठि पट ते वेही ॿार पढ़नि था, वणनि जे हेठां था पढ़नि, ॻाल्हियूं वॾियूं कंदा आहियूं, सभु कुझु थींदो आहे, पर अञा ताईं असां प्राइमरी खां बेस खां, प्राइमरी असांजो बेस आहे, शहरनि में त नर्सरी आहे, शहरनि में मॉन्टेसरी आहे, सभु कुझु आहिनि, ॻोठनि में अञा ताईं प्राइमरी आहे। ऐं जेको ॿार असांजो चाहे थो त पढ़णु चाहे, उनखे तव्हां पढ़ाइणु चाहियो ई नथा। इहो ॿार जो ॾोह कोन्हे, इहो असांजो सभिनी जो ॾोह आहे। मूंखे ख़बर न आहे छो ईअं थो थिए, एॾी बेहसी आहे त वालदेन ॿारनि खे कमकार में मोकिले था छॾनि, सरकार ॿारनि खे पढ़ाइणी नथी चाहे, फैसिलिटी नथी ॾे, किताब नथी ॾे, कुझु बि नथी ॾे। ऐं असां वटि जेको कुझु थिए थो इहो कुझु माण्हुनि खे ठाहिण जे लाइ, प्रोपेगेंडा जे लाइ। ऐं ॿियो हिकिड़ो बदबख़्ती आहे असांजी इहा आहे त असां पंहिंजी तारीफ़ पाण था कयूं। कुझु माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि, उहे माण्हू इदारनि में बि आहिनि, उहे माण्हू हर जाइ ते आहिनि जेके असांजी तारीफ़ था कनि, असां ख़ुशि थी था वञूं त असां वॾो को तीर मारिया आहिनि, अचो ॾिसो पाण वञो। असांजा पंहिंजा ॿार उन्हनि स्कूलनि में नथा पढ़नि, तव्हां उन लेवल जा स्कूल पैदा कयो जिते तव्हांजे मिटनि जा माइटनि जा तव्हांजा ॿार पढ़नि, पोइ तव्हां असां चऊं था त असांजी एजुकेशन प्रॉपर आहे। एजुकेशन जो को हाल कोन्हे, इंतिहाई असां उनखे नज़रअंदाज़ कयो आहे, उनखे रोड़ियो आहे, लताड़ियो आहे, उनखे वधायो। पर सर केरु सही कंदो, केरु रिस्पॉन्सिबिलिटी? सरकार कंदी, सरकार जी ड्यूटी आहे। सरकार चए थी असां कयूं था, मिसाल हाणे सरकार चवे थी पंजनि वाठनि जे साम्हूं अहिड़ी सरकार खे तव्हां घुरायो, असांखे बि घुरायो, दलील ॾियूं, मिसाल ॾियूं, पोइ ॿुधायूं त छा आहे। जॾहिं तव्हां उन्हनि खे घुरायो था त उन्हनि जी मर्ज़ी जा माण्हू आणनि था जेके चवनि था त सिज उभरे ई तव्हांजे इशारे ते लहे बि तव्हांजी मर्ज़ीअ सां, ऐं पोइ वाह वाह कनि था। चल उन वाह वाह कंदड़नि खे इन कम जी पघार थी मिले, मरायातियूं थियूं मिलनि, इनाम था मिलनि, छा थो करे सघिजे। अलाह साईं बहितर करे ऐं अलाह साईं सभिनीनि खे हिदायत ॾे। असां सां गॾु कॉल बि आहे, निमाणो सुहाग कराची मां कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मदी चाल वाला खुश आयो? दी तबीयत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी, अल्लाह जे एहसान लख दुआ। मां ज़ुल्फकार ख़्याल साहब खां ॻाल्हाइणु चाहींदुसि। जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो। जी साईं।
साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? सर जुल्फकार चाचा निमाणा सुहाग अर्ज करना कराची चौंगरा। महिरबानी, कहिड़े हाल आहिनि? ठीकु हो? मालिक दे सां तो सां हिकिड़ी शिकायत इहा करे तूं असांजी मौसीक़ी दा रुख जेको आहे ॾाढा चेंज पिया थींदे जेको आहे इन दा ज़िम्मेदार केरु आहे? देखो, मैं तुसां दे सिराइकी सवाल दा सिराइकी जवाब ॾींदा पिया। जी भरा। असुल शइ आहे त असां सभु ज़िम्मेदार आहियूं। जेकॾहिं सच ॻाल्हायूं त सभु इन जे करे त ई सोसाइटी च तुसां दा मेॾा इन्हां दा उन्हां दा सभिनी दा हिकिड़ा किरदार मुक़ररु थियल आहिनि। असां हर शइ ॿिए ते पिए छुड़ींदियूं, आप निकिल पे वेंदियूं, अपना किरदार अदा न पे करेंदियूं। जेकॾहिं असां सभु गॾु थियूं, मैक ते जेको किरदारु है, मेरा जेको किरदारु है मैं अदा करां, तुसां दा जेको किरदारु है तुसां अदा करो, इन्हां दा जेको किरदारु है ये अदा करनि, त पिछे असां सभु ठीकु थी वेसूं। जेकॾहिं हिक ॿिए ते असां छोड़ेसूं ऐं हिक ॿिए ते दिला कुझु आखेसूं, पिछे ईअं ई है जीअं थींदा पिया हूंदा आहे, जीअं थी रहिया आहे। ठीकु आहे भाउ, आई होप त तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वियो हूंदो। असां सां गॾु हिकु ॿी कॉल आहे, फ़हद अब्बासी आहिनि, सखर मां कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी कहिड़ा हाल आहिनि? ठीकु अदा, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा हसन सभु ख़ैर। अदी माशाल्लाह, तव्हांजो असां डेली प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, तमामु सुठो माशाल्लाह। सभु फैमिली गॾिजी सॼी असां ॾिसंदा आहियूं। वॾी महिरबानी भाउ, ईअं ई ॾिसंदा रहो इंशाल्लाह। अॻे दफ़े बि अदी अर्ज़ु कयो कलाम जे लाइ कोन ॿुधायो हुअ। कहिड़ो भाउ? अदी हुते मतिलबु नदीम निमाणो न आयो फनकार? जी 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 भाउ, उन्हनि खे यादि न हुयो शायदि, इन जे करे उन्हनि न ॿुधायो हो। अदी अॼु मां पाण वियुमि शहर, हाणे आयो, हाणे टीवी खोलियमि त प्रोग्राम तव्हांजो हले पियो, त मां इन जे करे तकड़ में आयुमि। हाणे मूंखे कहिड़ो फनकार वेठो आहे तव्हां वटि? अदा अॼु त असां वटि डॉक्टर आहिनि, डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल साहब आहिनि, पोएट बि आहिनि। अच्छा, डॉक्टर ॿारनि जो डॉक्टर बि आहे? न, सर्जन आहिनि। न, ॿारनि जो सवाल करे सघूं था? बिल्कुलु करे सघो था, बिल्कुलु करे सघो। डॉक्टर थींदो आहे, ॿारनि जो वॾनि जो न थींदो आहे। हा, हे त ॻाल्हाए थी। वालेकुम अस्सलाम। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साईं कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? ख़ैर, डॉक्टर थींदो आहे, उहो न लेडीज़ जो हूंदो आहे, न ॿारनि जो हूंदो आहे, सभिनी जो थींदो आहे। सही सर, छा आहे त हाणे वरी हिकिड़ो थी वियो न, फिजिशियन स्पेशल थी विया आहिनि ॿारनि जा, औरतुनि जा, मतिलबु त हर शइ जा अलॻि डॉक्टर स्पेशलिटीज़। न इहो बिल्कुलु सभु स्पेशलिटी थी वई आहे, सहूलियत आहे, दुनिया इलाही वधी वई आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। साईं, तव्हां कहिड़ी अस्पताल में कमु कंदा आहियो सर? साईं, मां MS सखर में बि रहियो आहियां, गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में बि रहियो आहियां। रिटायरमेंट मूं कई आहे सिविल अस्पताल कराची जे मेडिकल सुपरिटेंडेंट जी हैसियत में। माशाल्लाह सर, मुंहिंजो चाचो डॉक्टर इमाम बख्श अब्बासी सखर में सिविल सर्जन बि रहियो, हाणे फोत थी वियो आहे। जी, सुञाणींदा हो? मुंहिंजी मुलाक़ात न थी साईं सां। हा, सही सही सर। हिकिड़ो अर्ज़ु आहे, नंढिड़ो काको ॼायो आहे मूंखे, मोहम्मद ज़ुआन नालो अथसि, उहो 3 महीननि जो आहे सर। जी जी। हा, उन खे ॼाए सां झटको थियो ॿिए ॾींहं ते, वरी पोइ उन जी दवा डॉक्टर तुफ़ेल सूमरे खां हलाईसीं सर। हाणे वरी उन खे आयो माना 15-20 ॾींहं थिया आहिनि बुखार सर। वरी खणी वियासीं डॉक्टर तुफ़ेल ॾे, माना घाटे तोड़ बुखार चई त हिनखे थी वियो आहे, बेहोश थी वियो। जी जी। हा, पोइ सर वरी उन दवा ॾिनी, माना ट्रीटमेंट कयईं, माशाल्लाह फ़र्क़ु इलाही पइजी वियो। हाणे सही आहे, दवा हलेसि थी, पर वरी हाणे साईं मथे में पघर इलाही थो अचेसि, राति जो थोरो अहिड़ी सर्दी आहे, सुम्हायूं था त वरी माना मथो सॼो आलो थो थी वञे। हाणे 2-3 मां शयूं गुज़ारिश कयां, थोरो गौर सां ॿुधणु घुरिजे, ॿिया बि जेके दोस्त ॾिसनि था। हिकु त ॿार जॾहिं ॼमे थो तॾहिं वैक्सीनेशन थियणु घुरिजे। टुका जेके सिंधीअ में चवंदा आहियूं, उहे टुका फौरी तौर कराइणु घुरिजे। थिए ईअं थो त असांजा वालिदीन या उन्हनि खे कम घणा आहिनि, या टुकनि जी सहूलियत कोन्हे उन ॻोठ में, उन जाइ ते, उन वक़्तु न हूंदी, ॿिए ॾींहुं थींदी, त ॿार खे जीअं ॼमे थो वैक्सीनेशन तमामु ज़रूरी आहे। वैक्सीनेशन केतिरियूं बीमारियूं आहिनि जेके उहे कवर कनि थियूं। जीअं तव्हां झटके जी ॻाल्हि कई, त झटके जी बि वैक्सीन आहे नंबर 1।
नंबर ॿियो इहो आहे त हींअर असां उन दौर में वेठा आहियूं जिते को बि मर्ज़ का बि बीमारी ॻुझी न रही आहे, लिकल न रही आहे। असां वटि MR खां वठी CT स्कैन खां वठी अल्ट्रासाउंड त हींअर आम थी वियो आहे, मामूली थी वियो आहे। त हर जाइ शइ खे असां मर्ज़ खे ॻोल्हे लहूं था। तव्हां महिरबानी करे इनखे कंहिं जदीद इस्पताल में नंढड़ो ॿारु आहे उनजो केयर करणु, ख़्यालु करणु अव्हां ते फ़र्ज़ु आहे त उनखे मर्ज़ खे ॾिसो त कहिड़ो मर्ज़ु आहे ऐं हर मर्ज़ जो इलाजु मुमकिन आहे। हींअर त मां नथो सम्झां त को अहिड़ो मर्ज़ु हूंदो जंहिंजो इलाजु कोन हूंदो। साइंस एॾी तरक़ी कई आहे त इलाजु ॻोल्हे लधो आहे। हाणे को जल्दी इलाजु आहे, को स्लो इलाजु आहे, को 100% इलाजु आहे, को 60-70% इलाजु आहे, पर इलाज में असीं वेठा आहियूं। त महिरबानी करे नंढड़ो ॿारड़ो आहे इनखे केयर कयो ऐं जेके टुका रहिजी विया आहिनि उहे बि करायो ऐं कंहिं सुठे डॉक्टर खे, कंहिं इदारे खे जिते सभु चकास जूं सहूलियतूं मौजूदु हुजनि उते ई उनखे ॾिसो, इलाजु करायो ऐं मायूस न थियो। हर शइ जो इलाजु मुमकिन आहे। इंशाल्लाह। असां सां गॾु कॉल बि आहे, अयाज़ पीरज़ादो आहिनि कराची कुरंगी मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। मैम, ये जो साहब बैठे हैं, मेरी इनसे आप करा देंगे? जी जी, बात करें। एजुकेशन के बारे में बात करिए। जी जी, प्लीज। मैं इनसे एक सवाल, बड़ी अच्छी इन्होंने बात की है, आई लाइक यू कि इन्होंने ऐसे भी कहा कि जो लोग यहाँ सिफारशी आते हैं वो इस तरह की तालियां बजाते हैं, उनकी वाह वाह करते हैं। इन्होंने बहुत अच्छी बात करी है। अगर आप इंडिपेंडेंट लोगों को इस तरीके से लाएंगे तो इस कौम की बड़ी भलाई होगी। प्लीज मेरी इनसे। जनाब अली, आपकी बड़ी मेहरबानी, आप हुक्म करें। हमें सच बोलना चाहिए, सच सुनना चाहिए, सच बर्दाश्त करना चाहिए। जी सर, बच्ची मेरी बात करा। मैं बात कर रहा हूँ, आप हुक्म करें। हलिया व्या शायद, पर आप क्या बात करना चाह रहे थे? आपने अपनी शायद कोई कंप्लीट बात नहीं की। ओके, तव्हांजी ॻाल्हि खे इंडोज़ कनि पिया त जेका तव्हां ॻाल्हि कई एजुकेशन जे हवाले सां उनखे अप्रिशिएट पिया कनि। मतलब थैंक यू भाई, आपने कॉल की हमें। सर, एज अ डॉक्टर मतलब तव्हां छा चवणु चाहींदव त अॼुकल्ह माण्हू पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखनि था? ही हिकिड़ो वॾो हादसो अथव हिन वक़्त जो। असां सभु कमु कयूं था, पंहिंजी सिहत जो ख़्यालु नथा कयूं। असांखे कीअं सिहतमंद रहणु घुरिजे, छा खाइणु घुरिजे, छा करणु घुरिजे। जॾहिं असां कंहिं न कंहिं बीमारी जे वर चढ़ी वञूं था, वठिजी वञूं था, त पोइ असांखे डॉक्टर ॻोल्हणो थो पवे, इस्पताल में वञी इलाजु कराइणो थो पवे। मां नंढड़ियूं नंढड़ियूं गुज़ारिशूं थो कयां सभिनी दोस्तनि खे। रुगो उहो क्यूअर इज़ बेटर, केयर इज़ बेटर, ऐं इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि। पंहिंजो ख़्यालु बि रखो ऐं पंहिंजो लिहाज़ बि, ख़्यालु बि कयो। इहे ॿ शयूं ज़रूरी आहिनि। छा करिणो आहे? बैलेंस डाइट जेके असां डॉक्टर चऊं था, मुतवाज़न ग़िज़ा, उहा खाइणु घुरिजे। ज़रूरी न आहे त तव्हां रोज़ानो गोश्त खाओ, रोज़ानो तव्हां हाई प्रोटीन डाइट, मामूली जेके असांजा जुज़ा आहिनि उन्हनि में बि हाई प्रोटीन आहे। मां भाई तो दाल अहिड़ी शइ आहे जंहिंमें तमामु घणी प्रोटीन आहे। सब्ज़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमें न सिर्फ़ु प्रोटीन आहे पर ॿिया बि जुज़ा आहिनि, मल्टीविटामिन्स बि आहिनि। तव्हां ज़रूरी न आहे त तव्हां रोज़ानो मटन खाओ, बीफ खाओ ऐं चिकन खाओ, मुर्गी खाओ, न। तव्हां सब्ज़ी खाओ, दाल खाओ ऐं पर साफ़ सुथरी खाओ। असां वटि हिकिड़ी बदबख़्ती आहे त शाम जो जॾहिं तव्हां ठेले वारे वटि वेंदो, सब्ज़ी वारे वटि वेंदो, त उन वटि हिकिड़ो सॼे ॾींहं जो कचिरो रखी वेठो हूंदो। पोइ होटल वारा ईंदा, उहो कचिरो सस्ते अघ ते वठी वेंदा ऐं उहो होटल ते वञी पचाए खाईंदा, जेका सिहत जे हिकिड़ी इंतिहाई सिहत जे लाइ ख़राबु आहे। नंबर हिकिड़ो।
नंबर ॿियो इहो आहे त असां वटि ॻोठनि में ऐं हर जाइ ते जेको पाणी आहे उहो साफ़ पाणी न आहे, सिहत वारो पाणी कोन्हे। जिते तव्हां ॾिसो था त माल बि उन्हनि वाहन में वेठो आहे ऐं उहो अॻिते जॾहिं वञे थो त ॻोठनि में दिला भरे उहो पाणी था पीअनि। घणा उन जा रीज़न्स आहिनि, पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त हीउ पाणी साफ़ न आहे त उनखे उॿारे पियो। बाहि अॼुकल्ह त किथे बि कोन्हे, शहरनि में बि गैस कोन्हे ऐं पर असां वटि ॻोठनि में अञा छेणो ऐं काठियूं आहिनि। तव्हां उहो पाणी पंहिंजी सिहत जे लाइ ख़ासि करे नंढड़नि ॿारनि खे उहो बॉइल करे पाणी पीआरियो। हिकु त तव्हां साफ़ सुथरी खुराक खाओ, पाणी साफ़ जेको आहे सो साफ़ पीओ। टियों इहो आहे त मौसम आहिर पंहिंजी लिबास पायो। हाणे मिसाल जेकॾहिं हींअर सर्दी आहे त तव्हां जिस्म खे ढकियो, को ज़रूरी कोन्हे त कोट हुजे को फलाणो हुजे, तव्हां चादर पायो, पंहिंजो जिस्म ढकियो। जॾहिं गर्मी थी थिए त पेरें बि उघाड़ा, मथो बि एॾी ज़ालिम क़िस्म जी उस में तव्हां वञो था, तव्हां टोपी पायो, तव्हां पेरनि में चपल पायो। का बि हिन में महांगी शइ कोन्हे। त जेका जेका सीज़न आहे, जेका जेका मौसम आहे, उन मौसम तहत पंहिंजो लिबास पायो। तव्हां जूं घणियूं बीमारियूं इन्हनि टिनि मामूली एहतियातनि सां बची सघनि। बिल्कुलु एहतियात कंदासीं त असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। चवंदा आहिनि एन एपल अ डे कीप्स डॉक्टर अवे। न एपल बि महांगो आहे न, असां त एपल जी बि ॻाल्हि न कईसीं। जेका तव्हां वटि अवेलेबिलिटी आहे उनखे इस्तेमालु कयो। थैंक यू सो मच सर, तव्हां आया, इलाही सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे, ऐं इलाही इंफॉर्मेटिव शयूं असांखे ख़बर बि पियूं। कोई मैसेज जे करे तव्हां ॾियणु चाहींदव? मैसेज असां अञा उन एज में आहियूं जिते मैसेज हासिलु कयूं वठूं, पर ज़िंदगी जो अरसो गुज़ारियो आहे। हिकिड़ो मैसेज आहे ऐं उन में ख़ुशी बि आहे, उन में ज़िंदगी बि आहे त तव्हां सच ॻाल्हायो, महिनत कयो ऐं ज़िंदगी खे इंजॉय कयो। इंजॉय जो मतिलबु जानवरनि वारो इंजॉय कोन्हे। इंजॉय जो मतिलबु त कंहिंजे कमु अचो। सही। जेकॾहिं तव्हां कंहिंजे कमु अचो था त तव्हां इन खां वधीक तव्हां का बि ज़िंदगी सुठी। थैंक यू सर, थैंक यू सो मच। थैंक यू शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा गाना सुनाया, लेकिन अभी भी आपसे सॉन्ग सुनेंगे जाते जाते। जी व्यूवर्स, इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। आए मौसम रंगीले सुहाने, जिया नहीं माना तू छुट्टी लेके आजा बहलवा। आए मौसम रंगीले सुहाने, आए मौसम रंगीले सुहाने, जिया नहीं माना तू छुट्टी लेके आजा बहलवा। जब बहती नदियाँ शोर करे, जब बहती नदियाँ
नदिया शोर करे, मेरा दिल मिलने को जोर करे, मेरा दिल मिलने को जोर करे। याद आए खुशी के ज़माने, याद आए खुशी के ज़माने, जिया नहीं माने तू छुट्टी लेके आजा पहलवान।